अस्सलाम वालेकुम एवरीवन ता सभनी खे इंडस चालुक ते भली कर मंसूर नो इंट्रोडक्शन वेरी फर्स्ट क्वेश्चन काफ़ी दोस्तन खे हिते वेही करे इहो एतिराज़ ते जेको ईरान सरप्राइज़ अटैक न कयो जंगी उसूलनि जी ख़िलाफ़ वर्ज़ी कई ऐं हुन फेस सेविंग कई 200 मिसाइल्स हणे सो वेरी फर्स्ट एंड डायरेक्ट क्वेश्चन इज़ इट ट्रू? हफ़ीज़ सभु खां पहिरीं त मां इहो तव्हांखे चवणु चाहींदुसि त असांजा जेके दोस्त आहिनि जिन खे दानिश्वर त न चइजे दानिशगर्द चइजे उहे यूरोपी प्रोपगंडा जो शिकार थी वञनि था जल्द में ऐं उहे उन्हनि चैनल्स खे फॉलो कनि था हमेशह जेके उन्हनि जा ठहियल आहिनि ऐं उन्हनि जी हमेशह उन्हनि चैनल्स ते उन्हनि इदारनि ते असांजे उन्हनि दानिशगर्द दोस्तनि जी ख़ुदि तनक़ीद रही आहे त बाबा उहो सदाईं हिकु पासां मौक़ुफ़ रखनि था उन्हनि में मज़लूम क़ौमुनि जो मौक़ुफ़ कोन्हे जेके असीं टीं ऐं चोथीं दुनिया जा माण्हू आहियूं तव्हांजो मौक़ुफ़ कोन्हे रुॻो सरमाएदार दुनिया ऐं साम्राज्य जेके क़ुवतूं आहिनि उन्हनि जा उनमें बयान पाण खे यक तरफ़ा ॾिसण में अचनि था पर जॾहिं नंढड़ा मुल्क नंढड़ियूं क़ुवतूं नंढड़ियूं मज़ाहिमती क़ुवतूं जॾहिं वॾियुनि क़ुवतुनि जे ख़िलाफ़ कोऑपरेशन कनि थियूं या पंहिंजी वजूदी बका लाइ पंहिंजे वजूद जे मसइले लाइ जॾहिं हू साम्राजी ताक़तुनि जे ख़िलाफ़ हमिलो कनि थियूं तॾहिं वरी हू चवंदा त बाबा इन्हनि जो इहो हमिलो बि ग़लति हो छाकाणि त जेके अॻियूं साम्राजी क़ुवतूं आहिनि उन्हनि ही रिपोर्टूं ॾिनियूं आहिनि त उन्हनि में उन्हनि जो को नुक़सानु ई न आहे छो जेके अॻियूं साम्राजी क़ुवतूं आहिनि यानी ही उन्हनि जी समूरी पिच जा रांदीगर आहिनि जेॾां उहे साम्राजी क़ुवतूं हिननि खे भॼाइनि थियूं ही दानिशगर्द असांजा दोस्त ओॾां भॼण में पूरा आहिनि बाबा जिते सरप्राइज़ अटैक जी ज़रूरत हुई उते हुननि ज़बरदस्त अंदाज़ में कयो यानी 7 अक्टूबर ते सरप्राइज़ अटैक जी ज़रूरत हुई उते हमास करे ॾेखारियो ऐं हिते सरप्राइज़ अटैक जी ज़रूरत ई न हुई जेकॾहिं ईरान चाहे हा त हमास खां वॾो ऐं ज़बरदस्त क़िस्म जो सरप्राइज़ अटैक हू करे पिए सघियो न रुॻो पाण पे करे सघियो पर नॉर्थ खां इसराइल जे नॉर्थ खां हिज़बुल्लाह खां हू एॾो वॾो अटैक कराए पिए सघियो सरप्राइज़ अटैक जंहिंमें समूरो नॉर्थ इज़राइल जेको आहे उहो मुकमल तौर ते डिस्ट्रॉय थी वञे हा ऐं इसराइल खां ऐं समूरी जेका यूरोपी ऐं अमेरिकी जेका थिंक टैंक आहे जेका मशीनरी आहे जेका साम्राज्यत आहे उन खां 7 अक्टूबर विसरी वञे या 6 अक्टूबर 1973 जॾहिं अनवर सादात ऐं हाफ़िज़ उल असद गॾिजी करे हमिलो कयो इसराइल ते उहो उन्हनि खां विसरी वञे सो जिते ज़रूरत हुई उते उन्हनि इहो हमिलो करे ॾेखारियो ऐं बाक़ाइदगी सां कयो ऐं ईरान कल्ह मूं ॿुधो पियो तेहरान खां हिकिड़ो उर्दू आहे जर्नलिस्ट उहो असुल में त उहो ईरानी आहे पर उर्दू ॼाणंदो आहे उनखे मूं ॿुधो पिए हुन चयो त 50 सालनि खां यानी 1967 खां पोइ न कई हुई त ॿुधाए करे इसराइल ते एॾो वॾो हमिलो करे यानी जमाल नासिर अहिड़ी जुरत कंदो हो पर जमाल खे इसराइल मोशी दायान वारनि गोॾनि ते झुकाए छॾियो ऐं जमाल सरेंडर करे वेही रहियो ऐं मोशी दयान जेको इसराइली दिफ़ाई वज़ीर हो उहो त बाक़ाइदा तलवी में वेही हिन इंतज़ार में हो त कॾहिं मूंखे जमाल फ़ोन कंदो ऐं चवंदो त असीं वी आर रेडी टू मेक रिलेशंस विद इज़राइल पर हिकिड़ो अरबन जो हिकिड़ो प्रेशर हुयो जंहिंजे करे जमाल उहो कमु न कयो बहरहाल ईरान जेको हीउ अमल कयो हू सफ़ारतखाने ते हुन ते अटैक थियो उन्हनि अमेरिका खे डायरेक्ट त न कतर जे थ्रू मिस्र जे थ्रू इहो ॿुधायो त असीं इसराइल ते अटैक करण वारा आहियूं ऐं तव्हांखे जेतिरी ताक़त लॻाइणी आहे जेतिरो बि ज़ोर लॻाइणो आहे सुफ़ारती अस्करी सियासी जेके बि कोशिशूं आहिनि तव्हां करियो ऐं हिन हमले खे रोके ॾेखारियो सो ही हिन समूरी तारीख़ जो जेतिरो मूं पढ़ियो आहे मुमकिन आहे ॿियनि दोस्तनि इन ते वधीक दोस्तनि जी स्टडी हुजे या तव्हांजी इन ते थी सघे वधीक ॼाण हुजे सो मुंहिंजी नज़र में त ही समूरी जेके बि जंगियूं आहिनि मिडिल ईस्ट जे अंदरि इहो सभ खां वॾो ड्रोन अटैक हो जंहिंमें 300 ड्रोन्स फायर कया विया ऐं दुनिया जूं 5 वॾियूं ताक़तूं अमेरिका बर्तानिया फ्रांस जर्मनी हेॾां जेको अमेरिका जो हिकिड़ो पठू मुल्क आहे उर्दन ऐं ख़ुदि इज़राइल जो आयरन डोम अमरीकी पेट्रियट ऐं ॿिया खोड़ सारा जेके डिफेंस सिस्टम आहिनि उहे इन में लॻी विया त कीअं बि करे ईरानी ड्रोन्स खे ऐं मिज़ाइल्स खे किराइजे पर तंहिंजे बावजूद उहे पंहिंजे निशाननि ते खोड़ सारा मिज़ाइल लॻा आहिनि ऐं हिकिड़ी राति में हफ़ीज़ ॾिसो स्ट्रेटेजिक जंग आहे न $1 बिलियन ख़र्च थिया आहिनि अमेरिका ऐं इसराइल जा सिर्फ़ु उन्हनि ड्रोन्स खे किराइण में हालांकि उहे ड्रोन्स हुआ हज़ारनि जा ऐं उन्हनि खे किराइण में लॻा आहिनि $1 बिलियन ऐं इन में ॾिसो त इसराइली मईशत खे केॾो नुक़सानु थियो आहे ऐं मूं कुझु ईरान जे जेके मिलिट्री कमांडर आहिनि उन्हनि जूं रिपोर्टूं ॿुधियूं उन्हनि चयो त असीं कुझु ड्रोन त अहिड़ा छॾिया हुआ जेके हेठि किरणा ई न हुआ जेके सिर्फ़ु हवा में उॾामणा हुआ जीअं उते सायरन वॼनि ऐं इसराइली जेके सेहूनी आहिनि उन में हिकिड़ो ख़ौफ़ पैदा थिए जेको 75 सालनि खां उन्हनि मासूम ऐं बेगुनाह ख़ाली हथे फ़लस्तीनी जी दिलि में हिकिड़ो ख़ौफ़ पैदा कयो आहे
हाणे उहो सेहूं उन्हनि जी दिलि में पैदा थियो आहे। सो हफ़ीज़ ॿुधाए करे इहो अटैक ईरान इन लाइ कयो त असीं 300 ड्रोन हिकिड़े वक़्त में इसराइल ते ईरान खां डायरेक्ट फायर करे सघूं था, यानी मिडल ईस्ट में। पर ईअं पाण चऊं त हिन समूरी दुनिया में इहो ॾहका वेठल आहे त केरु बि इसराइल ते डायरेक्ट हमले जो सोचे बि नथो सघे। सो इहा ईरान जी हिकिड़ी वॾी ज़रूरत हुई जो हुन ॿुधाए करे इहो एॾो वॾो हमलो कयो। ऐं इहो सिर्फ़ु काउंसलेट ते हमले जो जवाबु हो। जेकॾहिं ईरान सरप्राइज़ अटैक करे या हिज़बुल्ला खां करे कराए त उनजो अंदाज़ो तव्हां बख़ूबी ॼाणे सघो। ठीक है मंसूर, इन खां पहिरीं इसराइल अटैक कंदो रहियो आहे ईरान ते डायरेक्टली या इनडायरेक्टली। मिसाल जे तौर ते क़ासिम सुलेमानी जो क़त्ल थियो, खणे अमेरिका करायो, पर इसराइल ते निशानो लॻाए पियो सघियो ईरान, पर ईरान कोन कयो। सो हिन दफ़े छो ज़रूरी थी पियो जो ईरान खे रिटेलिएट करणो पियो ऐं डायरेक्ट इसराइल ते 1974 खां पहिरियों दफ़ो हमलो करणो पियो? कहिड़ी मजबूरी हुई? हफ़ीज़, सभ खां पहिरीं त असांजा दोस्त मुंहिंजी सवेर ॿुधायो त बाबा यूरोपी प्रोपगंडा जो शिकार हुआ आहिनि ऐं सभिनी माण्हुनि खे इहो आहे त जनरल कासिम सुलेमानी खे ऐं इसराइल क़तल कयो। दरअसल तव्हां अमरीकी सदर ट्रंप जो बयानु ॿुधो त हुन चयो असां पंहिंजे बेबी यानी नेतन्याहू खे फ़ोन कई त जनरल कासिम सुलेमानी लबनान खां ऐं शाम खां थींदो इराक़ पियो अचे, तो तव्हां असांजी हिन में मदद कयो त हिते सुलेमानी खे क़तल कजे ऐं मिडल ईस्ट में जेका एक्सिस ऑफ रेज़िस्टेंस ठहे पई उनजे चीफ कमांडर खे कुचलिजे। तो चई असांखे उन बेबी आहे जेको नेतन्याहू उन मना कई। उन चयो त कासिम सुलेमानी ते हमले जो बार एॾो वॾो आहे, एॾो ॻरो आहे जेको असीं खणी नथा सघूं। सो उन में अमेरिका जो जेको पालियल ॿारु आहे, जेको छुड़वाग पाण ॿारु चऊं, उहो उन में मदद न करे सघियो ऐं कासिम सुलेमानी जो ठीकु आहे उहो जेको क़तलु थियो उन में कुझु असांजा वॾा सियासी दोस्त आहिनि, दानिश्वर आहिनि, एतिराम लाइक़ आहिनि। उन्हनि चयो त उहो ख़ाली जेको अॾो हो इराक़ में एनुल असद ऐं ॿिया जेके बेस आहिनि, ईरान कासिम सुलेमानी जो रिटेलिएशन ॾिनो त उहो ख़ाली हिकिड़ो बेस हो। उन ते अमेरिका खे ॿुधाए करे चयो त तव्हां बेस ख़ाली कयो ऐं असीं हुते अटैक कंदासीं, यानी फेस सेविंग कंदासीं। पर ख़ुदि अमेरिका उन में इहो क़बूल कयो त बाबा जेके इराक़ी बेसिस ते जनरल सुलेमानी जे बदिले में बैलिस्टिक मिसाइल फायर कया विया हुआ, उन में असांजा 16 जहाज़ तबाह थिया हुआ, असांजा 8 फ़ौजी मारिजी चुका, ज़ख़्मियुनि जो तादादु उन खां अलावा हो, जंहिंखे अमेरिका ख़ुदि क़बूल कयो, यूरोपी मीडिया क़बूल कयो, पर अलाए छो असांजे दोस्तनि खां उहा ख़बर घुसी वई त ईरान को रुॻो फेस सेविंग करे थो या बिहाइंड द डोर अमेरिका सां हू किथे न किथे ठहियलु आहे या डिप्लोमेसी करे रुॻो अरब दुनिया खे बेवकूफ़ थो करे। सो अहिड़ी ॻाल्हि कान्हे। सो हफ़ीज़, ईरान 45 सालनि खां हिन खिते जे अंदरि भोॻियो आहे ऐं जॾहिं हुननि ईरानी इस्लामी इनकलाब आंदो, जंहिंसां काफ़ी दोस्तनि जा इख़्तिलाफ़ बि आहिनि उन इनकलाब सां, असांजा बि हूंदा किथे किथे इख़्तिलाफ़, जाइज़ी इख़्तिलाफ़ जेके हूंदा, पर उहो समूरे खिते में ईरान जेको एंटी इम्पेरियलिस्ट जेको रोल प्ले कयो आहे या जेके फोर्सिस पैदा कयूं आहिनि, जेके अमेरिकी हेजमनी जे ख़िलाफ़ आहिनि, जेके सेहूनी कब्ज़े जे ख़िलाफ़ आहिनि, उन लाइ ईरान खे दाद ॾेई सघिजे थो त हुन अमेरिका जहिड़े देश सां टकरायो आहे ऐं 45 साल मुसलसल हुन भोॻियो आहे। हुन जे पाड़े में जंगियूं लॻरायूं वयूं त जीअं ईरान खे प्रेशराइज़ कजे, हुन जे न्यूक्लियर जेको प्रोग्राम आहे उनखे रोकिजे। तव्हां इराक़ में ॾिठो अॻु में त जीअं ईरान में इस्लामी इनकलाब आयो त सदाम हुसैन खे मदद ॾिनी वई ऐं सदाम खां अटैक करायो वियो ईरान ते, पर उन में सदाम खे बुरी तरह शिकस्त आई ऐं जॾहिं सदाम हुसैन उन्हनि जे कम जो न रहियो ऐं सदाम ॿी ॿोली ॻाल्हाइणु शुरू कई त पोइ सदाम जो अशर तव्हां ॾिठो, भुटे जीअं हुनजो अशर थियो, हुनखे इस्तेमालु कराए टिश्यू पेपर जीअं पोइ हुनखे उछलायो वियो ऐं पोइ ईरान आहिस्ते आहिस्ते तरक़ी कंदो रहियो। तॾहिं हुननि जनरल कासिम सुलेमानी ऐं ईरानी सुप्रीम लीडर इन्हनि सभिनी इहो फ़ैसिलो कयो IRGC ठाहिण पुठियां या जंहिंखे पाकिस्तान इनकलाब चवनि था या कुद्स फोर्स, त बाबा समूरे मिडिल ईस्ट में एंटी इंपेरियलिस्टिक फोर्स क़ाइमु कजे सभिनी मुल्कनि में, छाकाणि त उतां जूं जेके मुल्की या रियासती पाण फ़ौजियूं चऊं उहे एतिरियूं ताक़तवर न आहिनि जो उहे अमेरिका सां या इसराइल सां मुहाॾो अटकाए सघनि। इन करे उते रेज़िस्टेंस फोर्स पैदा कजे, जंहिंखे कहिड़े बि आइडियोलॉजी जे तहत उन्हनि गॾु कयो आहे, पर उहे एंटी इंपेरियलिस्ट उन खिते जे अंदरि ज़रूरु आहिनि। सो मुसलसिल 40-45 साल ईरान खे हुन में डायरेक्ट टारगेट कयो वियो, यानी जेकॾहिं 2000 में हिज़बुल्लाह खां साउथ लेबनान में इज़राइल शिकस्त खाधी त हुननि जो इल्ज़ाम बि ईरान ते। जेकॾहिं 2005 में IDF जेके इसराइली फ़ौजियूं आहिनि उन गज़ा में शिकस्त खाधी, उनखे गज़ा ख़ाली करणो पियो, तॾहिं बि इल्ज़ाम ईरान ते। 2006 में बेरूत उन्हनि खे ख़ाली करणो पियो इसराइली फ़ौजियुनि खे, ऐं लेतानवी नदी जेका आहे लबनान जी, तॾहिं बि इल्ज़ाम
सिधो संओं ईरान ते 7 अक्टूबर जो इल्ज़ाम ईरान ते जीअं अॻे थींदो हो। तव्हां ॾिसंदा हूंदा त बाबा समूरी दुनिया में जिते बि कुझु थिए, जेका बि का क़ौमी तहरीक हले, बाबा ही सोवियत यूनियन करायो आहे। यानी दुनिया में अलजज़ाइर में को फ्रांसीसी फ़ौजी मरी पवे, इहो चयो वेंदो हो त बाबा इन पुठियां सोवियत यूनियन आहे, बर्ज़नीफ़ आहे ऐं निकिता खरोशेव वारा आहिनि या स्टालिन आहे या ॿिया टियां उहे सभु आहिनि। सो हमेशह उहे उन्हनि ते इहे इल्ज़ाम लॻंदा रहिया। हाणे मिडल ईस्ट में जेको कुझु थिए पियो, उन जो इल्ज़ाम ईरान ते आहे। ज़रूरु ईरान उन्हनि पुठियां ज़रूरु आहे, उन्हनि जी मदद कंदो रहे थो, पर उहे इलाक़ाई फ़ोर्सिस पाण वॾे पैमाने ते ताक़तवर आहिनि। ईरान उन में तव्हां ॾिठो हफ़ीज़ उन जा न्यूक्लियर साइंटिस्ट क़तल कया विया। जनरल क़ासिम सुलेमानी बि उन जो बख़ बणिजो, उन जो शिकार थियो। हाणे तव्हां ॾिसो त जनरल ज़ाहिदी खे शाम में क़तल कयो वियो। उन्हनि जा काफ़ी सारा डिप्लोमेट्स ऐं जेके स्ट्रेटेजिक माण्हू हुआ उहे क़तल थी चुका आहिनि। हाणे जेका जनरल क़ासिम सुलेमानी जी ठाहियल रिंग हुई इसराइल जी चौधारी, ख़ुदि ईरान इहो महसूसु करे पियो जॾहिं 7 अक्टूबर जो अटैक थियो, जॾहिं ख़ुदि ईरान खे बि इहा पक न हुई त को हमास इन लेवल जो हमिलो करे सघंदो इसराइल ते, ऐं ईअं इसराइली शहरनि में पखिड़िजी वेंदो ऐं उन्हनि जे हॉस्टेजिस खे, उन्हनि जे जेके शिन बेत आहे जेका एजेंसी या आईडीएफ या मूसाद उन्हनि जे अॻवाननि खे घरनि मां खणी अची गज़ा में क़ैद कंदो। सो ख़ुदि ईरान खे बि शायदि इन्हनि जो अंदाज़ो न हो, ऐं हुन पंहिंजी बणायल रेज़िस्टेंस फोर्स जी जॾहिं ताक़त ॾिठी, तॾहिं उन्हनि उहो महसूसु कयो त जेकॾहिं असांजा ठाहियल ग्रुप्स एॾा ताक़तवर आहिनि, यानी हिज़्बुल्लाह, हमास, होसी, हशदुल शाबी, कताइब हिज़्बुल्लाह, त पोइ ईरानी ताक़त छा हूंदी जेका उन्हनि जे पुठियां बीठल आहे, जेका बैकबोन आहे। सो इन करे जॾहिं हाणे ईरानी काउंसलेट ते शाम में हमिलो थियो, छाकाणि त इसराइल गज़ा में को बि हदफ़ हासिल नाहे करे सघियो, इन करे उन इहो चाहियो त ईरान ते हमिलो कजे ऐं अमरीका ऐं यूरोपी क़ुवतुनि खे हिन जंग में गेले अचे त बाबा अचो त ईरान सां जंग करियूं, छॾियो फ़लस्तीन जे मसइले खे। पर नेतन्याहू जेको हुनजो बेबी आहे उहो इहो ॼाणे ई नथो त हिन रीजन में 760 अमरीकी बेसिस आहिनि जेके रेज़िस्टेंस फोर्सिस जे निशाने ते आहिनि। लॻभॻि इन जंग दौरान 200 दफ़ा उन्हनि खे टारगेट कयो वियो आहे। उर्दन में अमेरिकी फोर्सिस ते हमले जो केरु सोचे बि नथो सघे, पर कताइब हिज़्बुल्लाह जेका इराक़ी मलेशिया आहे उते बि उन ते हमिलो कयो, जंहिंमें 3 अमेरिकी फ़ौजी क़तल थी विया ऐं ॿिया अनेक ज़ख़्मी थिया। त हाणे जॾहिं काउंसलेट ते हमिलो थियो, तॾहिं ईरान इहो महसूसु कयो त हाणे जवाब जो वक़्तु आहे। छाकाणि त हिन जंग जॾहिं ही थी पए तॾहिं 7 अक्टूबर खां अॻु में 6 अक्टूबर ते बेरूत में हिकिड़ी मुलाक़ात थी सैयद हसन नसरुल्लाह वटि। हिन वक़्तु एक्सिस ऑफ रेज़िस्टेंस जो जेको चीफ इन कमांडर आहे उहो सैयद हसन नसरुल्लाह आहे, ऐं उन ई इहा परमिशन ॾिनी, उन जी मर्ज़ी सां इहो सभु कुझु थियो। तॾहिं ईरान हाणे ज़रूरी सम्झो त इसराइल ते डायरेक्ट 50 सालनि खां पोइ, यानी 1967 खां पोइ ही हिकिड़ी वॾी ज़रूरत हूंदी 73 अनवर सादात वारे हमले खां पोइ, त के डायरेक्ट इसराइल ते हमिलो कंदो ऐं समूरे हिन रीजन में जेको अरबन में या मुस्लमान मुल्कनि में या समूरी दुनिया में जेको ख़ौफ़ पैदा थियल आहे त केरु इसराइल सां विढ़ी नथो सघे, उहो ख़ौफ़ टुटी वेंदो। छाकाणि त ईरान खे हिन जो अंदाज़ो हो त जेकॾहिं इज़राइल रिटेलिएट कयो ईरानी हमले जो, जेकॾहिं हुन ॿीहर का बि अहिड़ी कोशिशि कई त अमेरिकी जेके बेसिस आहिनि उहे असांजे निशाने ते आहिनि, ऐं हिन जंग खे असीं जेको अमेरिका नथो चाहे यूक्रेन मसइले जे करे त समूरे रीजन में फैलिजे, उनखे आसानी सां उन रीजन में फैलाए सघिबो। ऐं जेका अरबनि जे अंदरि जेका हिकिड़ी कावड़ आहे, जेको क्रोध आहे, उनखे उतां जी बादशाहतुनि जे ख़िलाफ़ इस्तेमालु करे ऐं मुस्लमान दुनिया जो हीरो बि थी सघिबो। सो इन करे ईरान लाइ इहो तमामु घणो ज़रूरी हो त हिन वक़्तु हू पंहिंजी जेका बणायल रेज़िस्टेंस आहे उन सां गॾु बीहे ऐं फ़लस्तीनियुनि खे बि ॿुधाए त असीं तव्हां सां गॾु आहियूं। ऐं जेके दोस्त चवनि पिया त ईरान ही अटैक फ़लस्तीनियुनि जे न करे, फ़लस्तीनियुनि जे करे न कयो ऐं हुननि जी काउंसलेट ते हमिलो थियो न तॾहिं थियो। बाबा शाम में जेकॾहिं ईरानी वेठा आहिनि त उहे बशर उल असद खे बचाइण लाइ वेठा आहिनि, को खामनाई हुते कोन्हे वेठो। जेकॾहिं फ़लस्तीन खे हू हुते फ़लस्तीन लाइ विढ़नि पिया, हमास जी मदद कनि पिया, त उते मुस्तक़बिल में को खामनई वञी प्राइम मिनिस्टर कोन थींदो, लाज़मी तौर ते उते इस्माइल हानिया, महमूद अब्बास वारा, ख़ालिद मशअल वारा वेहंदा, ऐं उते मज़हर जमील जेको पॉपुलर फ्रंट जो अॻवान आहे उहे उते वेहंदा। उते ज़ियाद नुखाला वेही सघे थो जेको जिहाद इस्लामी जो लीडर आहे। जेकॾहिं हू लबनान खे बचाइनि पिया त उते हसन नसरुल्लाह आहे, उते खामनई ख़ुदि त मौजूदु कोन्हे। सो इहा जेका असांजे दोस्तनि जी बेवकूफ़ी आहे, सो ही हिन जंग में जेको ईरान जो 6 महीननि में नुक़सानु थियो आहे या हिज़्बुल्लाह जो नुक़सानु थियो आहे, उहो फ़लस्तीनियुनि जे करे थियो आहे ऐं ईरानी फ़ारिस आहिनि। तारीख़ी तौरु अरबन हुननि सां वॾियूं जुठियूं कयूं आहिनि, पर हुननि जो रेज़िस्टेंस जेको पाण में इताद आहे, उन्हनि ॾुखे वक़्त में ईराननि पंहिंजी रेज़िस्टेंस सां बाक़ाइदगी सां निभायो आहे। ठीकु है मंसूर, जॾहिं ईरान हमलो कयो त उन खां पोइ हिकिड़ा ॿिया तजिया शुरू थिया त हिन ईरान ते अंदरूनी प्रेशर हो।
उन इन अंदरूनी प्रेशर खे ख़त्म करण जे लाइ ईरान इहो हमलो कयो। सो अंदरूनी प्रेशर कहिड़ो थी सघे थो ईरान ते? ऐं ॿी ॻाल्हि इहा त ज़ाहिरी ॻाल्हि आहे, माना पाण चवंदा आहियूं न त पाणी वधे पियो आहे, बर्दाश्त खां वधे पियो आहे। सो उन जे करे ईरान खे अटैक थियणो पियो। तव्हां इन अंदरूनी प्रेशर वारी ॻाल्हि ते थोरा घणो ॻाल्हायो त पोइ अॻिते वधो। हफ़ीज़, लाज़मी तौर ते अंदरूनी प्रेशर बि थी सघे थो, पर अंदरूनी प्रेशर त अरबनि ते बि आहे। इन समूरी जंग जे दौरान तव्हां ॾिसो त ईरान खां वधीक प्रोटेस्ट त उर्दन में पिया थियनि ऐं उर्दन जी बादशाहत ख़तरे में आहे। हाणे तव्हां ॾिठो त जॾहिं ईरान ड्रोन्स ऐं मिसाइल जेके क्रूज़ मिसाइल फायर कया त उन में उर्दन बि पार्टिसिपेट कयो उन्हनि खे इंटरसेप्ट करण में, यानी उन्हनि खे मारे किराइण में। छाजे करे? छाकाणि त उर्दन जी जेका पॉपुलेशन आहे उहा 75%, 75% जेका आबादी आहे उहा फ़लस्तीनी आहे, उते फ़लस्तीनी था रहनि ऐं उर्दन तारीख़ी तौर ते वतन बि फ़लस्तीनियुनि जो आहे। हिन जो जेको शाह अब्दुल्ला आहे, हिन जो जेको ॾाॾो हो तलाल, हुन जो पीउ शाह अब्दुल्ला ऐं पोइ अॻिते शरीफ़ हुसैन वारा, उन्हनि त बरतानिया सां गॾिजी करे सल्तनत उस्मानिया खे टोड़ियो। उन करे इनाम तौरु उन्हनि खे उर्दन मुल्क ॾिनो वियो। हालांकि उन्हनि सां वाइदो इहो कयो वियो हो तव्हांखे अरब सल्तनत क़ाइमु करे ॾींदासीं जंहिं ते तव्हां राज कंदा, पर उहो बरतानिया हिननि खे इस्तेमालु कयो ऐं पोइ जेको हिननि जो नतीजो थियो तव्हांजे साम्हूं आहे। बहरहाल उर्दन उन में पार्टिसिपेट कयो। छाजे करे कयो? त उर्दन खे ख़तरो आहे त उतां जी बादशाहत जेका आहे उहा ख़तरे में पइजी सघे थी। जीअं 1970 में ऐं अल-फतह जो अॻुवाणी यासिर अरफ़ात ऐं कामरेड जार जावाज़ जेको कम्युनिस्ट अॻुवाण हो, उन्हनि जॾहिं उहे उर्दन में मज़बूत हुआ, रहंदा हुआ, उते उन्हनि जा फ्रंट्स हुआ ऐं कैंप्स हुआ, मिलिट्री कैंप्स, तॾहिं उन्हनि शाह हुसैन जेको उर्दन जो अॻूणो बादशाह, हुनखे चयो त तूं उर्दन ख़ाली करे हलियो वञ, छाकाणि त तूं इन खिते जे अंदरि इसराइली ऐं अमरीकी पठूं आहीं। ऐं उन वक़्तु उर्दनी अवाम बि यासिर अरफ़ात ऐं जार जाबाज सां गॾु बीठल हो। पर पोइ हितां पाकिस्तान मां जनरल ज़िया खे घुरायो वियो ऐं अंदरूनी तौरु शाह हुसैन इसराइल खां मदद वरिती, अमरीका खां मदद वरिती ऐं समूरी जेका फोर्स हुई PLO जी, उनखे बेदर्दी सां कुचलियो। सो हाणे हालत इहा आहे। मुंहिंजे चवण जो मक़सदु इहो आहे त कावड़ त बाबा बहरेन में एहतिजाज पिया थियनि, उर्दन में पिया थियनि, मिस्र में पिया थियनि, जेके बाड लॻनि था, यानी गज़ा सां वेझे में वेझो जेको मुल्क लॻे थो मिस्र आहे। उन खां पोइ वेस्ट बैंक जेको आहे, जितां फ़लस्तीनी रहंदा उतां उर्दन आहे। उन खां पोइ ॿिया काफ़ी सारा मुल्क आहिनि, उहे जंग में छो नथा अचनि? ज़ाहिरी ॻाल्हि आहे न, हीउ जेको ईरान जो नुक़सानु थियो आहे, मिसाल ईरान जेकॾहिं चाहे हुन ते अंदरूनी एॾो प्रेशर हुजे त हू इन जंग मां या फ़लस्तीनी काज़ मां ई हथु कढी सघे थो। त बाबा वञी पाण जहिड़ो ऐं हीउ अरबनि जो तारीख़ी मसइलो आहे, छाकाणि त ईरानी अवाम खे बि ख़बर आहे त अरब के असांजा सॼण न आहिनि। या सऊदी अरब अमेरिका सां गॾिजी करे, या UAE गॾियल अरब इमारात, बहरेन अमेरिका सां गॾिजी करे हू जेको कुझु सिटनि पिया, या जेको अब्राहम अकार्ड आहे उहो दरअसल आहे छाजे करे? उहो फ़लस्तीनी काज़ त ठीकु आहे, हिकु पासे आहे ई आहे, उनखे ख़तमु करण जो मक़सदु आहे ई आहे, पर ईरान खे दरअसल ख़तमु करणो आहे। तंहिंजे बावजूदि हू अरब मुल्कनि जी मदद पिया कनि ऐं ईरान हिन जंग में इहो साबित कयो आहे त असीं पंहिंजी धरती जो त दिफ़ा कयूं ई कयूं पिया, पर असीं अरबनि जी धरती जा बि ख़ैर ख़्वाह आहियूं ऐं असीं अरबनि लाइ को वॾो थ्रेट न आहियूं। जेकॾहिं मिसाल ईरान खे एॾो वॾो ई कुझु हुजे हा त बाबा अरब मुल्कनि में को सुठियूं हुकूमतूं न हुजनि, अवामी हुकूमतूं न हुजनि, त पोइ बशर उल असद खे छो बचाइनि हा? 2011 खां वठी ईरानी कमांडर्स, ईरानी फ़ौजूं शाम में मौजूदु आहिनि ऐं दाइश जे ख़िलाफ़ विढ़नि पियूं, अॼु ताईं बि विढ़नि पियूं। शामी हुकूमत खे, शामी माण्हुनि खे बचाइण वारा केरु आहिनि? या यमन में जेको 2014-15 खां होसिन सां जेको कुझु कयो वियो, सऊदी अरब जी सरबराही में जेका 40 मुल्कनि जी फोर्स हुई, उहा तव्हां असांजे साम्हूं आहे। उन्हनि जी सिर्फ़ु हिकिड़े मुल्क मदद पे कई, ईरान, ऐं उन जे आॾो शिकस्त खाधी समूरनि 40 मुल्कनि जी फ़ौज। सो ईरान ते अंदरूनी प्रेशर मुमकिन आहे त हुजे, पर हुननि खे ही हिकिड़ो दुरुस्त वक़्तु जवाबु ॾियण जो। जेकॾहिं ईरान जवाबु न ॾिए हा त उन जा नतीजा कुझु दोस्त ॿिया बि कढंदा, पर अमरीका यकीनन उन ताक़त खां वाक़िफ़ आहे। अॻु इसराइल न्यूक्लियर साइंटिस्ट ईरान में डायरेक्ट अची क़तल कंदो हो, पर अॼु तव्हां ॾिठो त ईरान 300 ड्रोन अटैक कया, तव्हां चवाणी त इसराइल रुॻा 3 अटैक कया अॼु असफ़ान ते, 3 ड्रोन अटैक, उहे बि ईरानी हदुनि में ई कान पहुता त इराक़ी जेका रेज़िस्टेंस आहे उन इराक़ी हदुनि में उनखे किराए छॾियो आहे। सो हालत इहा आहे। ऐं जेको ईरान अटैक कयो, दोस्त असांजा हुन में यूरोपी प्रोपेगेंडा जो हिसो थी चवनि था त इसराइल जो को नुक़सानु न थियो। पहिरियों त $1 बिलियन उहो ख़र्च अलॻि, ऐं 5 लख खां 10 लख इसराइलियुनि जो यूरोप ॾांहुं मुंतक़िल थियणु, छाकाणि त हू कब्ज़ागीर आहिनि, हू हिननि जो तारीख़ी तौर ते वतन ई न आहिनि, करे हू हितां भॼनि पिया। अॻे हू सेफ इसराइल खे सम्झी, महफ़ूज़ सम्झी हिते ईंदा हुआ, पिकनिकूं मल्हाईंदा हुआ, माण्हुनि खे क़तल कंदा हुआ।
उहो हिन लाइ हिकिड़ो ज़बरदस्त मशग़िलो हूंदो, पर हाणे एॾी ॻाल्हि नाहे रही। ॿियो त अॼु एतामिर बिन गुवेर जेको नेशनल सिक्योरिटी मिनिस्टर आहे इज़राइल जो, उन जी 2 मिंटनि जी क्लिप आई आहे, मां तव्हां दोस्तनि खे ॾेखारे सघां। उहो चवे थो त 6 मुल्कनि ईरानी ड्रोन्स ऐं मिसाइल्स खे किरायो। उन जे बावजूदि असांजा 2 वॾा एयर बेस तबाह थिया आहिनि जिते F-35 जहाज़ हूंदा आहिनि, जेट्स। उहे तबाह थी चुका आहिनि। असांजो जेको देमून आहे शहर आहे जिते न्यूक्लियर असांजा वेपन्स पियल आहिनि, उन जी बि ईरान खे रिपोर्ट आहे त हिन शहर में उहे न्यूक्लियर वेपन्स पिया आहिनि जेके ईरान त ठीकु आहे पर हिज़्बुल्लाह जी बि रेंज में आहिनि ऐं उहे कहिड़े वक़्तु बि उनखे टारगेट करे सघनि। तो इहो हिकिड़ो वॾो नुक़सानु आहे जंहिंजूं रिपोर्ट्स लीक थियूं आहिनि ऐं ख़ुदि इसराइली इन खे क़बूल कनि पिया। ऐं अॼु तव्हां पाण ॾिठो त इसराइली मिनिस्टरनि इहा कावड़ कई ऐं मायूसी जो इज़हार कयो बाबा ईरान ख़िलाफ़ जेको अॼु तव्हां अटैक कयो आहे उन में सिर्फ़ु 3 ड्रोन, हालांकि तव्हां उनजी समूरी न्यूक्लियर कैपेबिलिटी जेका आहे उनखे तबाह करे छॾियो आहे, तेहरान जी दिलि में हमलो कयो आहे, यानी सुप्रीम लीडर खामनाई खे तबाह करे छॾियो आहे, उनखे ख़तमु करे छॾियो आहे। सो ई दोस्त वेठा मश्किरियूं कनि ऐं मिडिल ईस्ट ते असांजा दोस्त हिकिड़े ॾींहं में दानिश्वर थी विया। जन फ़लस्तीनी केस खे ई न आहे पढ़ियो। जॾहिं ईरान अटैक कयो त मां हैरान थी वियुसि। मां मेहर में रहियल हुयुसि दोस्त वटि, अहमद शाकिर वटि, ऐं असां हैरान थी वियासीं त हिकिड़े ॾींहं में दोस्त मिडिल ईस्ट जा दानिश्वर कीअं थी विया। तो असां पाण इन में परेशान हुआसीं। ठीक है मंसूर, तव्हां सदाईं चवंदा हो त ईरान जी असुल ताक़त हिज़्बुल्लाह आहे। सो हिज़्बुल्लाह जो बॉर्डर बि लॻे थो, ग्राउंड फोर्सिस बि हुन वटि मौजूदु आहिनि उतर खां, ऐं हुन वटि 1 लख फाइटर्स आहिनि, 45,000 खनि के मिसाइल ऐं रॉकेट्स आहिनि। सो इन जवाबी हमले में ईरान हिज़्बुल्लाह खे छो इस्तेमालु न कयो ऐं इन जे पोइ कहिड़ा रीज़न्स थी सघनि था? मिसाल जे तौर ते जेकॾहिं हिज़्बुल्लाह गॾिजे हा त अञा बि हिकिड़ो तारीख़ी क़िस्म जो जवाब मिली वञे हा। तव्हांजा इन ते छा इंटेक्स आहिनि? हफ़ीज़, जंहिं राति इहो हमलो थियो ईरान जॾहिं जवाबी हमलो कयो त उहो 5 तरफ़ो हमलो हो। दोस्तनि भले उन ते फोकस न कयो हुजे पर उन वक़्तु हिज़्बुल्लाह बि उन में पार्टिसिपेट कयो ऐं हिज़्बुल्लाह अपर गलीली ऐं ॿिया जेके तमामु निवतीन जेको एयर बेस आहे, या उन ई राति में जेके हिज़्बुल्लाह ख़ुदकश ड्रोन फायर कया इसराइल ते, उन में आयरन डोम जी हिकिड़ी बैटरी तबाह थी वई ऐं अरब मुल्कनि वटि एतिरो पैसो ई न आहे जो उहा बैटरी ख़रीद करे सघनि। हिज़्बुल्लाह हिन जंग में 5 बैटरियूं तबाह कयूं आहिनि आयरन डोम जूं, ऐं उन्हनि बैटरियुनि जी क़ीमत तव्हां बख़ूबी ॼाणियो था त उन्हनि बैटरियुनि जी क़ीमत केतिरी आहे। या इहो आयरन डोम ई हो जंहिं हमास जा जेका पहिरें ॾींहं ते 7 अक्टूबर ते जेके 7,000 रॉकेट जेके हुननि फायर कया गज़ा मां, उन्हनि मां अधु खे हुननि इंटरसेप्ट कयो। तो आयरन डोम जो उन वक़्तु कमाल हो, पर उन जूं 5 बैटरियूं तबाह थी चुकियूं आहिनि, हिज़्बुल्लाह तबाह कयूं। ऐं उन वक़्तु जेको ईरान उन राति हमलो कयो उन में यमन बि ईलात पोर्ट खे टारगेट कयो, जेको ॻाढ़े समुंड ते जेका पोर्ट आहे ईलात, उनखे टारगेट कयो। इराक में जेका हशदुल शाबी ऐं कताइब हिज़्बुल्लाह आहे उन में हैफ़ा पोर्ट खे टारगेट कयो ऐं ख़ुदि इराक जे अंदरि जेका दाइश जा अॾा आहिनि उन्हनि खे बि टारगेट कयो वियो ऐं घण तरफ़ो हमलो हो। पर ईरान जस्ट इहो ॾेखारणु पिए चाहियो त असीं पाण अकेले सिर 300 ड्रोन्स ऐं क्रूज़ मिसाइल इस्तेमालु करे सघूं था। अञा त हफ़ीज़ इन में ईरान शहीद जेको ड्रोन आहे, जंहिंखे कुझु माण्हू शाहिद बि चवंदा आहिनि, शहीद बि चवंदा आहिनि, बहरहाल शहीद ड्रोन जंहिं यूक्रेन में तबाही मचाए छॾी आहे ऐं नेटो जा हथियार उन शहीद ड्रोन जी आॾो ॾकनि पिया। नेटो जा मुल्क उन शहीद ड्रोन खां ॾकनि पिया। सो अञा त उन्हनि उहो शहीद ड्रोन इस्तेमालु न कयो। अञा जेको अल फताह उन्हनि जो मिसाइल आहे हाइपरसोनिक मिसाइल, उहो ईरान इस्तेमालु ई न कयो। ही सिर्फ़ु काउंसलेट ते हमले जो जवाबु हुयो। जेकॾहिं ईरान खे को वॾो सरप्राइज़ अटैक कराइणो हुजे हा त ईरान खे ज़रूरत ई कोन्हे त पोइ डायरेक्ट हिन ते हमलो करे हा। या जेकॾहिं इसराइल खे मुकमल तौर ते उनखे तबाह करणो हुजे हा ऐं उनखे ॾेखारिणो हुजे हा, उनखे ज़ोरदार चमाट हणी हुजे हा, त हू 7 अक्टूबर खां वॾो वाक़ियो हिज़्बुल्लाह खां कराए पए सघिया। पर लबनान जी मईशत कमज़ोर आहे, इन करे ईरान उतां जे हालतुनि खे ॼाणे थो। इन करे सैयद हसन नसरुल्लाह जेको जीअं मूं तव्हांखे ॿुधायो त हिन वक़्तु एक्सिस ऑफ रेजिस्टेंस जो कमांडर इन चीफ आहे, उहो बि अहिड़े क़िस्म जी का तकड़ नथो करे। पर जेकॾहिं गज़ा में इसराइल कामयाब थिए थो ऐं गज़ा खे हू फतह करे वञे थो त पोइ जेको नेक्स्ट फ्रंट आहे उहो हिज़्बुल्लाह जो हूंदो। हाणे यूरोप अमेरिका पंहिंजी पूरी तवानाई 7 महीना थी चुका आहिनि गज़ा में लॻाई आहे, पर हमास उते मौजूदु आहे ऐं रोज़ तव्हां अल जज़ीरा अल मिस्र, अल जज़ीरा अल उर्दन, अल जज़ीरा अल फ़लस्तीन, CNN ते ॾिसंदा हूंदो त हू बाक़ाइदा अल क़स्साम ऐं सुरैया अल कुद्स जेके हमास ऐं जिहाद इस्लामी जूं मिलिट्री विंग्स आहिनि, उहे वीडियोज़ ऐं फुटेजिस ज़ाहिर कनि त बाबा अॼु असीं हेतिरियूं मार्कावा टैंक्स, हेतिरा IDF जा फौजी क़तल टैंकूं जेके स्पाई ड्रोन्स आहिनि उहे किराया।
तो हिन वक़्तु आहियूं पंहिंजी पूरी ताक़त लॻाए हमास जेको मिडिल ईस्ट में कमज़ोर तरीन ग्रुप आहे उनखे उहो ख़तमु न आहिनि करे सघिया त पोइ यमन जा होसी जेके सना में वेठा आहिनि जेको कैपिटल आहे जेके हुते हाकिम आहिनि हिज़बुल्ला लबनान जीअं सम्झो त हाकिम आहे सो या इराक में हशदुल शाबी ऐं कताइब हिज़बुल्ला जे अमरीकी फोर्सिस ऐं नेटो जी फोर्सिस खे शिकस्त ॾिनी आहे हाणे उतां हू भॼनि पिया शाम में कुछ फोर्सिस आहिनि जिन खे इस्लामिक रेजिस्टेंस चइबो आहे जन दाइश खे ख़तमु करे छॾियो आहे अमरीकी फोर्सिस खे उते वॾे पैमाने ते नुक़सानु पहुचायो आहे सो तव्हां इहो समूरो सिलसिलो पाण हिन ॻाल्हियुनि मां ई अंदाज़ो लॻाए सघो था त उन्हनि सां विढ़नि में हिननि खे केतिरो टाइम लॻंदो त इहा समूरी ॻाल्हि आहे त ईरान डायरेक्ट अटैक इन लाइ कयो त हुननि इहो ॾेखारियो त असीं सिर्फ़ु कॉन्सुलेट ते हमले जो जवाबु हिन अंदाज़ सां ॾेई सघूं था जीअं मेजर जनरल हुसैन सलामी जेको पाकिस्तान इनकलाब जो कमांडर आहे हुन चयो त ईरानी धरती ते जेकॾहिं हाणे कंहिं बि क़िस्म जी सेऊनी सरकार यानी इसराइल बेवकूफ़ी कई त असांजो अॻियों हमिलो एॾो सगारो ऐं ताक़तवर हूंदो जंहिंखे न केरु इंटरसेप्ट करे सघंदो ऐं न केरु रोके सघंदो सो इहा ई ॻाल्हि आहे इन करे हुननि हिज़बुल्ला खे इस्तेमालु न कयो ऐं हू बहितर सम्झनि था हुन समूरी जंग जी सूरत हाल खे जी ठीक है, ठीक है। मंसूर, ईरान जे जवाबी हमले में माना तव्हां अॻु में ॿुधायो हो त इसराइल 3 ड्रोन्स फायर कया, पर आउं चवंदुसि तव्हां थोरो हुन तफ़सीली नज़र विझो त सभिनी खे लॻो पियो त इसराइल हमलो कंदो ऐं वार कैबिनेट मुसलसिल जेको पाण में डिस्कशन्स कयूं, अमरीकी सदर चयो त तव्हां हमलो न कयो, बसि तव्हांखे जेको मिलियो सो मिलियो ऐं ईरान बि जवाबी कार्रवाई कई। सो अॼु सुबुह इसराइल हमलो कयो ऐं 3 ड्रोन्स फायर कया, हेॾो वॾो हमलो 300 ड्रोन्स जे बदिले में। सो तव्हां हिन पूरी सूरतहाल खे कीअं था ॾिसो ऐं आख़िर में इहो बि ॿुधाइजो त हीउ जेको 7 अक्टूबर ते जंग लॻी उन खां पहिरीं पाण तर्जियो इहो कयो त इहो इन जंग जे पोयां किथे न किथे चीन आहे, छाकाणि त उहो आईएमएफ खे ख़तमु करण जे लाइ इहो हिकिड़ी जंग लॻी। सो चीन जी ख़ामोशी तव्हां हिननि ॿिन्ही सवालनि खे हिकिड़ी वक़्त ते जवाबु ॾिजो त पोइ पाण सेशन खे ख़तमु कयो। हा हफ़ीज़ चीन वारो मामिलो त पंहिंजे साम्हूं आहे तव्हां हमेशह हुन ते डिस्कस कंदा रहिया आहियो तव्हांजी हिन मामले ते गहरी दस्तरस आहे त चीन जे अंदरि काफ़ी सारा मसइला आहिनि तिब्बत जो मसइलो आहे ताइवान जो मसइलो आहे ऐं उहा जेको मुआशी हब हो चीन उहो हाणे हिंदुस्तान मां मुंतकिल पियो थिए उहो समूरो मामिलो चीन सां काफ़ी सारा मामला आहिनि ऐं चीन डायरेक्ट को बि तज़ाद नथो चाहे ऐं इहो बि नथो चाहे त हिन मुंहिंजे खिते में या मुंहिंजे पाड़ेसरी कंहिं मुल्क में नेटो फोर्सिस या ॿी का फौज अची वेही रहे इन करे हू फ़िलहालु हिन खां ॾाढो परे बीठो आहे ऐं ईअं बि नथो चाहे त अमेरिका या जेके मुंहिंजूं इतादी क़ुवतूं आहिनि उहे मूंखे को धुर डिक्लेयर कनि हिन में या असां ते वॾा सेंक्शन्स लागू कनि जेके हुन लाइ मुआशी मसइलो क्रिएट कनि छाकाणि तमामु वॾी पॉपुलेशन वारो मुल्क आहे हुन लाइ उहे ॻरा नतीजा थी सघनि था ऐं रूस ते एॾियूं वॾियूं पाबंदियूं आहिनि तव्हां ॾिसो त रूस अकेले सिर्फ़ु समूरे यूरोप खे मुंहुं ॾिनो वेठो आहे इहो उन वक़्तु सभिनी जा इहे ख़्याल हुआ त हिन जे पुठियां चीन थी सघे थो ऐं मुमकिन आहे हींअर बि चीन हुजे पर रूसी सदर जा जीअं बयान हूंदा आहिनि क्लियर त बाबा असीं ईरान सां गॾु बीठा आहियूं उन्हनि खे S-400 बि ॾींदासीं ऐं Su-35 बि ॾींदासीं ईरानी एयर डिफेंस सिस्टम खे बि मज़बूत कंदासीं मिज़ाइल टेक्नोलॉजी बि फराहम कंदासीं पर चीन अहिड़ी ज़रूरत नथो करे सघे छाकाणि त मां तव्हांखे हमेशह इहो चवंदो रहियो आहियां त चीन को बि एॾो वॾो क़दम नथो खणी सघे ऐं चीन क़ौमी आज़ादी जी तहरीकुनि में या रेज़िस्टेंस जेके फोर्स आहिनि अमेरिका जे ख़िलाफ़ उनमें चीन को वॾो रोल प्ले नथो करे सघे छाकाणि त चीन जे अंदरि पाण वॾा मसइला आहिनि ख़ासि तौर ते ताइवान जो मसइलो आहे ऐं उहो उन तयारी में आहे त कंहिं वक़्तु बि ताइवान जो इशू कर खणी सघे थो यूक्रेन जी या जीअं हमास ओचितो अटैक कयो छाकाणि त ताइवान वॾे पैमाने ते हथियार गॾु पियो करे तव्हां ॾिसंदा हूंदव जॾहिं नैन्सी प्लोसी आई या हुननि जा मुसलसल इहे बयान ताइवान हथियार डीपू गॾु पियो कंदो वञे जीअं हमास 2-2 साल तयारी कई त बाबा असीं हिकिड़ो हमिलो कंदासीं सो उहो ताइवान जो हुन लाइ अहम मसइलो आहे ॿियो रूस हिकिड़ी डिघी जंग में फाथो पियो आहे इन लाइ चीन नथो चाहे त आऊं बि कंहिं हिकिड़ी जंग में फासी वञा या कंहिं धुर जो हिसो थी वञा ऐं धुर लेखजा ऐं मूं ते पाबंदियूं लॻनि जंहिंसां मुंहिंजी जेका ही प्रोजेक्ट आहिनि उन्हनि खे बि नुक़सानु पहुची सघे थो ऐं ख़ासि तौर ते सीपेक जो जेको मामिलो आहे उन में अमेरिका उनखे इहो आहे त जीअं हाणे जैश उल अदल फुटी निकिती आहे हिकिड़ी तंज़ीम जेका एंटी ईरान आहे या दाइश खे एक्टिव कयो वियो आहे शाम में इराक में हिकिड़ो दफ़ो ॿीहर ईरान में जीअं हींअर किरमान में हमला थिया त जनरल क़ासिम सुलेमानी जी जॾहिं वरसी हुन ते तो इहो चीन सम्झे थो त किथे न किथे बलोचनि खे जैश उल अदल खे दाइश खे ऐं ॿियनि सभिनी खे असांजे ख़िलाफ़ु इस्तेमालु करे सघिजे थो जीअं हाणे TTP या जिहाद तहरीक जिहाद पाकिस्तान
शांगला में चाइनीज़ खे टारगेट कयो। सो चीन इन खां ख़ौफ़ज़दा आहे त उहो हिकिड़ी टीघी जंग में अजायो नथो फासणु चाहे, जंहिंमें हुन जे इंजीनियर्स खे या हुन जे प्रोजेक्ट्स खे टारगेट कयो वञे। इन लाइ हू ज़रूरु पुठियां बीठो आहे ऐं ईरान पुठियां उहो ई आहे। किथे न किथे बिहाइंड द डोर चाइना जी डिप्लोमेसी आहे जंहिं हिन एॾे वॾे हमले खे किथे न किथे रोकियो। ॿियो तव्हांजो सुवालु मूंखां विसरी वियो, उहो ॿियो तव्हां सुवालु दोहरायो त मूंखे यादि अचे। उहो अॼोको इसराइल जो जवाबी हमलो 300 ड्रोन्स जे बदिले में 3 ड्रोन्स जेके फायर कया इस्फहान ते, उहो बि ईरानी डिफेंस एयर डिफेंस सिस्टम उन्हनि खे इंटरसेप्ट करे छॾियो। ऐं उन खां बावजूदि जेको इसराइल ते वधंदड़ आर्मी प्रेशर आहे, ऐं उन प्रेशर जे नतीजे में त जेको इसराइल अॼोको क़दम खयो आहे, उन खां पोइ जी सूरत-हाल तव्हां हिन समूरे ते फाइनल नोट्स ॾियो। अच्छा हफ़ीज़, जेकॾहिं इसराइल चाहे त ईरान ते हिकिड़ो वॾो हमलो हू करे पे सघियो, जीअं हुन हिकिड़ी वॾी बेवकूफ़ी करे पाण चऊं त शाम में काउंसलेट ते हमलो कयो। ईरानी काउंसलेट ते जेका हिकिड़ी वॾी में वॾी बेवकूफ़ी हुई हुनजी। सो जेकॾहिं इसराइल चाहे हा त फ़िलहाल त अहिड़ो को हमलो करे पे सघियो, ज़ोरदार हमलो ईरान ते, पर उन जा नतीजा जेके निकिरनि हा उनखे केरु फेस करे? लाज़मी तौर ते पुट जा ॿार पीउ खणंदो आहे, सिंधी चवणी आहे। सो हाणे इहो मामलो आहे। ऐं सिंधी में हिकिड़ी ॿी चवणी बि आहे, मूं हमेशह तव्हांखे ॿुधाईंदो रहंदो आहियां मूं तव्हांखे, त बाबा चवंदा आहिनि त चांडिया चरिया थिया, कपिड़ा लाइ पंहिंजनि खे उछलायां। सो ही मामलो बि आहे उहो। यानी हिकु त इसराइल जेको कुझु करे पियो हुनजो भार अमेरिका खे भोगणो पियो पए। यानी ही जॾहिं 7 अक्टूबर ते जंग लॻी, जंहिं ॾींहुं सिर्फ़ु बाइडन इहो ऐलान कयो त असीं इसराइल सां गॾु बीठा आहियूं, मिडल ईस्ट में जेतिरा बि अमेरिकी बेसिस आहिनि, या लॻभॻि 760 अमेरिकी बेसिस आहिनि, फौजी बेसिस, उन्हनि खे टारगेट कयो वियो। ऐं 200 हमला, हफ़ीज़, का मामूली ॻाल्हि न आहे उन अमेरिकी बेसिस ते 200 हमला करणु। 18 नवंबर खां वठी हेसी ताईं ॻाढ़े समुंड खे मुकमल तौर ते अमेरिका, बर्तानिया, इज़राइल ऐं हुन सां लाॻापियल बेड़ी ॿेड़नि लाइ बंदि करणु। तो इहो समूरो मामलो आहे। ऐं हू जेको अमेरिका आहे उहो सम्झे थो जेको मुंहिंजो ॾींगो ॿार आहे, उन्हनि जूं जेके हरकतूं आहिनि हाणे उहे वधी वियूं आहिनि, ऐं उनखे मूं एतिरी घणी ख़र्ची ॾेई छॾी आहे जो हू हाणे पीउ जी ॻाल्हि बि नथो ॿुधे। ऐं हाणे हुन एतिरो पाण वटि पैसो जमा करे वरितो आहे जो वक़्त ते हू पीउ खे उधारा पैसा पियो ॾे। ऐं हुन पीउ जे चौधारी हिकिड़ी ब्रिगेड क़ाइमु करे वरिती आहे। तव्हां ॾिसंदा हूंदव त जंहिंखे इज़राइली लॉबी चइबो आहे, जॉन मर्शाइमर जंहिं ते हिकिड़ो किताबु लिखियो आहे, दी इज़राइली लॉबी, जेका उते वेठी आहे, जेका बाइडन खे घेरे में आणे वेठी आहे। तो ईरान त हमलो करे छॾिया, पर इसराइल बि उन में बार्गेनिंग कई अमेरिका सां। त बाबा जेकॾहिं तव्हां असांखे रोकियो था त असीं ईरान ते अटैक न करियूं वॾे पैमाने जो, त पोइ भला असांखे हिन जो को मुतबादिल ॾियो। असीं छा करियूं? असांखे इसराइलियुनि खे बि ॿुधाइणो आहे त असीं जवाबु ॾियूं था। ऐं उहो जवाबु कीअं? राति मूं ग्रुप में पंहिंजो जेको इंडस डायलॉग जो व्हाट्सअप ग्रुप आहे उन में इहा ॻाल्हि रखी हुई। त हुननि छा कयो? जो अमरीकी सदर बाइडन ऐं नेतन्याहू में अॻु में रफ़ा जे मामले ते इख़्तिलाफ़ हुआ। त बाबा जेके रफ़ा आहे, जेको रफ़ा आहे ॾखिण गज़ा जो ॾखिण वारो जेको इलाइक़ो आहे, जेको शहर आहे, जेके 15 लख माण्हू हुते रहनि पिया फ़लस्तीनी, जेके बेघर आहिनि, जेके नॉर्थ गज़ा मां हुते आया आहिनि या ख़ान यूनिस मां हुते जमा थिया आहिनि मिस्र जे बाद वटि, उन्हनि ते हमिलो न कजे। छाकाणि त हुते वॾे पैमाने ते जेके सिविलियन आहिनि, सिविलियन कैजुअलिटीज़ थींदियूं, वॾो नुक़सानु थींदो, जंहिंमें मुमकिन आहे त मिस्र बि उन जंग में काइजी पवे। छाकाणि त मिस्र अॻु में चयो त रफ़ा ते हमिलो यानी मिस्र ते हमिलो, पर अब्दुल फ़त्ताह अल सीसी खे टियों भेरो खटाए उनजो उहो राग बि बंदि करायो वियो त बाबा हाणे तूं माठ करे वे, ऐं जेकॾहिं तो घणी घणी कई त पोइ तोखे असीं हितां मोहम्मद मुर्सी जीअं आयो हुयो विच में अख़वानुल मुस्लिमीन वांगुरु, उन वांगुरु तोखे हटाए छॾींदासीं। पोइ उन ते हुन बाइडन ऐं हुन जा इख़्तिलाफ़ हुआ। पोइ बाइडन राति इसराइल खे इहा परमिशन ॾिनी, तव्हां ठीकु आहे रफ़ा ते हमिलो कयो, पर ईरान ते को वॾो हमिलो न कयो। छाकाणि त जेकॾहिं तव्हां ईरान ते हमिलो कंदो त मिडल ईस्ट में 760 जेके बेसिस आहिनि अमरीकी फ़ौजुनि जा, उनखे वॾे पैमाने ते टारगेट कयो। ऐं हिकिड़नि असांजे दानिश्वर दोस्तनि इहो चयो, ख़ासि तौर ते बरकत नूनारी असांजो दोस्त वॾो दानेश्वर आहे, उहो सऊदी अरब में रहे थो ऐं ॿुधाईंदो आहे असांखे त को यमनी मिज़ाइल अची सऊदी अरब में किरंदा आहिनि ऐं उन्हनि में इहा रेंज न आहे जो इसराइल ताईं पहुची सघनि। अरे बाबा, उहो सऊदी खे पाण टारगेट पिया कनि, छाकाणि त सऊदी अमेरिका ऐं इसराइल जी सहूलियतकारी पियो करे। ईअं त मुसलसल तौर ते लगातार उन्हनि इलाक़ ऐं हेफ़ा खे टारगेट कयो आहे। इसराइली जेको एयर डिफेंस सिस्टम आहे उन्हनि खे इंटरसेप्ट न आहे करे सघियो। बरकत नूनारी चवंदो आहे बाबा हाणे उन हिकिड़ी पोस्ट रखी ऐं कुझु ॿियनि दोस्तनि बि त बाबा हाणे इलेक्शन जो वक़्तु आहे अमेरिका में, इन करे अमेरिका इसराइल ते हिकिड़ो ईरान ते
माफ़ कजो, ईरान ते अमेरिका हिकिड़ो वॾो हमिलो कंदो ऐं अमेरिकी माण्हुनि खे ख़ुशि करे इलेक्शन में खटे ईंदो ऐं इसराइली लाबी खे बि ख़ुशि कंदो। पर असांजा दोस्त उन जो पस मंज़र नथा ॾिसनि ऐं इहो नथा सम्झनि त अमेरिका या बाइडन मिडिल ईस्ट मां अमरीकी फ़ौजुनि जा लाश वसूल करणु नथा चाहिनि ऐं अॻु में ई जेके ज़ख़्मी फ़ौजी मिडिल ईस्ट मां होॾां पहुता आहिनि या जेके फ़ौजी क़त्ल थिया आहिनि, जेके बेसिस ते टारगेट थिया, जेके हमलनि में जेके मारिजी विया, उन में ई अमेरिका जी तमामु वॾी बेइज़ती थी आहे ऐं अॻु में ई बाइडन अमेरिका जी समूरी तारीख़ में नाकाम तरीन सदर साबित थियो आहे। ऐं जेकॾहिं ईरान ते अमेरिका का बि अहिड़े क़िस्म जी अगराई करे थो त मां तव्हांखे जीअं सदाईं हफ़ीज़ चवंदो रहियो आहियां त ईरान इराक न आहे त तव्हां हुनखे ख़तमु करे छॾींदव। तव्हांखे जिब्राल्टर खां बाबुल मंदब खां पर्शियन गल्फ में अचिणो पवंदो ऐं टे ई रूट हुननि जी मुठी में आहिनि। उहो जिब्राल्टर हिज़बुल्लाह खां बंदि कराए सघनि था, बाबुल मंदब अॻे ई बंदि आहे यमन जो हुस्न तरफ़ां, ऐं पर्शियन गल्फ में स्टेट ऑफ हार्मज़ ईरान उहो ईरान जी मुठ में आहे, कहिड़ी वक़्तु बि बंदि कराए सघे थो। ऐं ईरान हिन में वार्न कयो हो सभिनी अरब मुल्कनि खे त तव्हां पंहिंजो जेके एयर स्पेस इस्तेमालु करण लाइ ॾिनो त पोइ जेके तव्हांजा ऑयल रिफाइनरीज़ आहिनि, अरब मुल्कनि में ॿियो त कुझु आहे कोन, ऑयल रिफाइनरीज़ जेके आहिनि उहे असांजे निशाने ते आहिनि। जीअं 2019 में यमन जो होसन जेके होसी बाग़ियन उन सऊदी अरब में आरामको जेका वॾी रिफाइनरी आहे, ऑयल रिफाइनरी, उनखे टारगेट कयो। तो इन करे अरबन बि उन में इसराइल खे चयो त बाबा असीं तव्हांजी का बि मदद न कंदासीं। हालांकि अब्राहम अकार्ड में हू शामिल आहिनि, यूएई ऐं ॿिया कुझु बहरेन, ॿियो त अमेरिका बि चयो त असांजा जेके बेसिस आहिनि उहे हिन में अची सघनि था ऐं बाइडन जो हिन में समूरो मोराल ख़राबु थींदो ऐं जंग रीजनल वार थी वेंदी। तव्हां ॾिठो त होॾां यूक्रेन मां ज़ेलेंस्की रड़ियूं पियो करे, उहो सदर त न आहे, ईअं सम्झो त आर्मी चीफ आहे, विड़े पियो वेठो रड़ियूं करे त बाबा अलाह खे मञो, हेॾां अचो, असांजी वार कयो न त असीं जंग हारायूं पिया। ईअं पियो लॻे त ॼण मुड़ुसु ॿियनि ते थोरो कंदो हुजे। अड़े बाबा तूं पंहिंजे वतन जी जंग पियो विड़ी, हाणे जो तूं पराए हुश ते ख़ुशि थींदे त पोइ तुंहिंजो इहो ई असरु थींदो। हाणे इसराइल बि उहो ई पियो करे, सो जेको हुननि सभिनी जो बाबो आहे अमेरिका, उहो हाणे सफ़ा थकिजी पियो आहे। बाबा असांखे रूस डोड़ाए पियो मारे, केॾां यूक्रेन ॾांहुं पिया भॼूं, किराए ॾांहुं पिया भॼूं, कॾहिं असांखे पोलैंड ॾे पियो भॼाए वञे, पोलैंड चए पियो असांखे ख़तरो आहे, कॾहिं बाबा हेॾां ताइवान ॾांहुं पिया भॼूं, वरी मिडिल ईस्ट में जहिड़ो आहे, वरी हेॾां पाकिस्तान मां अलाए छा पियो थिए, चीनी हिते राइज़िंग पावर आहिनि। सो हू ड्रोड़े ड्रोड़े थकी पिया आहिनि त आख़िर हिन मामले खे सुलझाइजे कीअं। तो सॼो इहो मामिलो आहे त हू इन पोज़ीशन में ईंदा आहिनि। अमेरिकी वर्ल्ड आर्डर जेको आहे उहो 7 अक्टूबर ते ई ख़तमु थी चुको। इसराइल जेका खिते जे अंदरि ताक़त हुई, 7 अक्टूबर ते ज़मीन दोज़ थी वई ऐं हमास जेके नंढड़े रेज़िस्टेंस ग्रुप साबित करे छॾियो त असीं पंहिंजी धरती ते बीठल आहियूं। ऐं अॼु ताईं हफ़ीज़ तव्हां ॾिसो 7 महीना थी चुका आहिनि, माण्हू मलबे में दॿियल आहिनि, कुझु बुख में मरनि पिया, पर उन्हनि जे हथ में तव्हांखे अछो परचम नज़र न ईंदो त बाबा असीं हमास खां आजा आहियूं, हमास खां परे आहियूं। पर जेके इसराइली जेलनि मां आज़ाद थी अचनि पिया फ़लस्तीनी कैदी, उन्हनि जे हथनि में हमास जा झंडा आहिनि ऐं उहे गाॾियुनि मां लहण सां अल क़साम ब्रिगेड जा नारा पिया हणनि। सो इहा ई उन्हनि जी फतह आहे ऐं तव्हांखे जल्द नज़र ईंदो त हमास जी शर्तुनि ते, जीअं हमेशह मां तव्हांखे ॿुधाईंदो रहियो आहियां त हिन खिते में जेको फ़लस्तीनी मसइलो आहे उहो सिर्फ़ु फ़लस्तीनी जो मसइलो न आहे, उहो इन समूरे रीजन जो मसइलो आहे। ईअं सम्झो त फ़लस्तीनी, अच्छा पाण हिकिड़ो मिसाल वठूं था, हिकिड़ा हफ़ीज़ मसइला हूंदा आहिनि अंदरूनी, हिकिड़ा तज़ाद हूंदा आहिनि, जीअं पाकिस्तान जे अंदरि सिंध ऐं बलोचिस्तान जो मसइलो आहे, जेको अञा रीजनल मसइलो बि न आहे बणिजी सघियो। पाण चऊं त बाबा इलाक़ाई मसइलो हुजे जंहिंमें इलाक़ाई मुल्क बि शामिल थी वञनि ऐं उन्हनि खे बि थ्रेट हुजे, उहो न आहे। के इलाक़ाई मसइला हूंदा आहिनि, जीअं यूक्रेन जो मसइलो आहे उहो यूरोप जो मसइलो आहे, रीजनल हिकिड़ो मसइलो आहे। पर फ़लस्तीन दुनिया में हिकिड़ो वॾो अहम मसइलो आहे जेको पूरी दुनिया जो मसइलो आहे। ऐं जॾहिं बि फ़लस्तीन में जंग लॻंदी आहे या फ़लस्तीन जो मसइलो थींदो आहे त समूरी दुनिया थरथिले में हूंदी आहे, समूरी दुनिया जो कारोबार ऐं ॿियूं सभु शयूं डिस्टर्ब थी वेंदियूं आहिनि। तो इहो ई मामिलो आहे, इन समूरे रीजन जो मामिलो आहे। जेकॾहिं हू चाहिनि था त अमेरिकी वर्ल्ड आर्डर बचे त पोइ अचो टेबल ते, ईरान खे विहारियो, हिज़बुल्लाह खे विहारियो, स्टेट एक्टर्स, नॉन स्टेट एक्टर्स सभु हिन में विहंदा ऐं फ़लस्तीन में नंढड़े खां नंढड़ो ग्रुप जेको भले हिकिड़े माण्हू ते मुश्तमिल हुजे उनखे बि विहारियो, शाम खे टेबल ते आणियो, समूरी अरब लीग खे टेबल ते आणियो ऐं उन समूरे मामले खे तव्हां सुलझायो ऐं जेके फ़लस्तीनी माण्हुनि जा शर्त आहिनि तव्हां उन्हनि जी पोइवारी कयो ऐं 2 स्टेट सोल्यूशन ते अमल कयो। जेकॾहिं नथा कयो त हाणे हमास बि 2017 वारे पंहिंजे 2 स्टेट सोल्यूशन वारे फार्मूले तां आहिस्ते आहिस्ते विथड्रा पई करे, छाकाणि त हू ॾिसे पई त इसराइल जेका यूरोपी प्रोपगंडा हुई त एॾो मज़बूत आहे, उहो हाणे हसन नसरुल्लाह चवंदो आहे
त हू सफ़ा कमज़ोर आहे ऐं असीं कंहिं वक़्तु बि गॾियल हमले तौरु हुनखे ज़मीनदोज़ करे छॾींदासीं। जेकॾहिं हिकिड़ो हफ़्तो अमेरिका हुन जी अस्करी मदद न करे त असीं इसराइल खे नॉर्थ खां ऐं हेॾां गज़ा खां असीं हुनखे मुकमल तौर ते डिस्ट्रॉय करे छॾींदासीं। ईरान ऐं होसिन जी त ज़रूरत ई कान्हे। तो इहा समूरी सूरत हाल आहे। जेकॾहिं ही चाहिनि था त हीउ मामिलो बचे त पोइ सभिनी खे टेबल ते आणनि, पंहिंजूं अनाऊं छॾनि। बाक़ी चीन वरी बि पाण खे नथो लॻे त को डायरेक्ट को हिन में रोल प्ले करे सघंदो। अॻे पोइ गॾिजी अमेरिका चीन इन मामले खे ज़रूरु सुलझाईंदा, पर वरी बि मुतालबो जेको हमास कंदी, जेको एक्सिस ऑफ रेज़िस्टेंस जो फ़ैसिलो हूंदो, सभिनी खे उन ते अचिणो पवंदो। छाकाणि त एक्सिस ऑफ रेज़िस्टेंस हिन खिते में इहो साबित करे छॾियो आहे त दुनिया जी का बि क़ुवत असांखे शिकस्त नथी ॾेई सघे। थैंक यू सो मच मंसूर। मूंखे यादि आहे जॾहिं असां इंडस डायलॉग शुरू कयो त पहिरियों जेको सेशन थियो हुयो फ़लस्तीन जे इशू ते थियो, ऐं अॼु जॾहिं घणनि माण्हुनि ते असीं पहुची चुका आहियूं ऐं के 52 वीडियोज़ अपलोड थिया आहिनि हिन नंढड़े इनिशिएटिव ते प्लेटफॉर्म ते, त पोइ ही मिडल ईस्ट जे इशू ते हिकिड़ो 40 मिनट्स जो सेशन, आई थिंक हुन पोएं सेशन जी एक्सटेंशन आहे। 6 महीननि खां पोइ जेको एक्सटेंशन आहे उहो ही सेशन आहे। दोस्तनि खे गुज़ारिश कजे थी त हिनखे ज़रूरु ॿुधनि, पंहिंजे दोस्तनि ताईं शेयर कनि, इंडस डायलॉग खे सब्सक्राइब कनि, इंडस डायलॉग खे पंहिंजे दोस्तनि सां शेयर कनि, छाकाणि त जेतिरा वधीक माण्हू गॾिजंदा ओतिरो वधीक जेको आहे उहो ही आवाज़ जेको ॿिनि नौजवाननि जो आहे या पूरी सिंध जो जो गॾियल आवाज़ आहे, हिते तव्हां असांजे यूट्यूब चैनल ते ॾिसंदा उहो अञा सगारो थी सघंदो। ऐं हू असांजे जेकॾहिं व्हाट्सएप ग्रुप में शामिल थी सघनि त उन्हनि जी बि लिंक जेका आहे असां हेठि डिस्क्रिप्शन में रखे छॾंदासीं, त उन्हनि जे ज़रिए हू व्हाट्सएप ग्रुप में बि शामिल थी सघनि था। उते बि असां जेको आहे अपडेट इंफॉर्मेशन ऐं एनालिसिस कंदा रहंदा आहियूं, ऐं इनशाला इंडस डायलॉग जो सिलसिलो ईअं ई तव्हांखे जेको आहे इन्फॉर्म्ड कंदो ऐं हलंदो रहंदो। थैंक यू सो मच।